अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ट्रेन हादसे वारे हंधि पहुतो आहे, जॾहिं त इमदादी कमनि जो जाइज़ो वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे आगाह कंदा हलूं। रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ट्रेन हादसे वारे हंधि पहुची इमदादी कमनि जो जाइज़ो वरितो आहे। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ओबावड़ो अस्पताल बि पहुतो आहे। ट्रेन हादसे जे ज़ख़्मियुनि जी अयादत कई आहे। ट्रेन हादसे जी इंक्वायरी जो हुक्म ॾिनो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी, इहो चवणु आहे रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती जो। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ट्रेन हादसे वारे हंधि पहुतो आहे, इमदादी कमनि जो जाइज़ो वरितो आहे, जॾहिं त रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ओबावड़ो अस्पताल बि पहुतो आहे। ट्रेन हादसे जे ज़ख़्मियुनि जी अयादत कई आहे। ट्रेन हादसे जी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। आज़म सवाती जो चवणु आहे त आगाही ॾियूं पिया अव्हांखे। रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ट्रेन हादसे वारे हंधि पहुतो आहे, इमदादी कमनि जो जाइज़ो वरितो आहे। रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ओबावड़ो अस्पताल बि पहुतो आहे। ट्रेन हादसे जे ज़ख़्मियुनि जी अयादत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी वज़ीर रेलवे आज़म सवाती रोहती पहुतो, जिते हुन जेको ट्रेन जो हादसो थियो उनजी सूरतहाल जो जाइज़ो वठण बाद ओबाड़ो अस्पताल पहुतो आहे, जिते हुन जेके ज़ख़्मी हुआ उन्हनि जी अयादत करण बाद हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके हादसे बाबति मूं इंक्वायरी जो हुकुम अॻूणो ज़िले चेयरमैन हाजी खान मर बि मौजूदु हो ऐं हुन चयो त ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।